दोस्तों पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्री प्यारनि खे दिलि वारनि खे ज़िंदगी वारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सिरप पंहिंजा वेरी जी शूटिंग काथे पहुगी, आख़िर कहिड़ी तारीख़ ते ड्रामो हलंदो ऐं महीनो लॻंदो, साल लॻंदो, 2 महीना या अॻे हफ़्ते जी पहिरीं एपिसोड हलंदी और 98 एपिसोड हलंदी। छा थींदो छा न थींदो ड्रामे में, सॼी कहाणी तव्हांखे ॿुधायूं था हिन नंढिड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजो यूट्यूब चैनल शायदि कुझु वीडियो के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दरअसल दोस्तों ड्रामे के को साल या 6 महीना कोन लगदा, कम से कम हफ़्तो ॾेढ हफ़्तो लगदो इन ड्रामे के जेको अॻिते एपिसोड हलण में। छो त ड्रामे जी शूटिंग वरी तेज़ी सां हली रही आहे ऐं काफ़ी सीन शूट कया विया आहिनि। जीअं 5 स्पेल पूरो थींदो, शूट थी वेंदो, तीअं ड्रामे के अॻिते पोइ हलायो वेंदो पंहिंजा वेरी के। जेका पंहिंजा वे ड्रामे जो इंतज़ारु करे रहिया आहिनि उन्हनि खे चवंदुसि कुझु ॾींहं तव्हां इंतज़ारु कयो, इंशाल्लाह ड्रामो तमामु जल्द तव्हांखे मिलण वारो आहे। हिकु राति ॾींहुं हिकु करे ड्रामे खे शूट कयो पियो वञे, सभु सीन शूट कया पिया वञनि। 5 स्पेल उन में 25 एपिसोड आहिनि। ज़ाहिर ॻाल्हि आहे उन्हनि खे एडिट करिणो पवंदो, शूट करिणो पवंदो, वरी हलाइणो पवंदो, थोरो वक़्तु लॻंदो, कुझु अर्सो तव्हांखे सब्र करिणो आहे। अगरि अपडेट सुठी लॻी